कैमरामैन साउंड वारा वजाइण वारा उस्तादो सभिनि खे अस्सलाम वालेकुम। ईद जूं लख लख मुबारकूं। अल्लाह साईं अव्हांखे सदा ख़ुशि रखे। अल्लाह करे असांजे मुल्क जा फ़नकार ख़ुशि हुजनि, ख़ुशहाल हुजनि। असांजी इहा ई दुआ आहे। ही मुख़्तलिफ़ साज़ आहिनि पर ही इंग्लिश साज़ कमाल आहिनि। असांजा जेके सिंध जा साज़ हू कमाल आहिनि पर इंग्लिश साज़ कमाल आहिनि। ढोलक आहे त उन सां गॾु पेड बि आहे। ढोलक जे वॾे त पासे में पेड, उहो बि ढोलक पेड। ड्रम जे वजह त रहीम यार खान मां प्रोग्राम करे जॾहिं रोड़ी स्टेशन ते पहुतासीं त रोड़ी जी गर्मी, वरी जून जो महीनो गर्मी, त रेल गाॾी में लोड शेडिंग। ॿाहिरि त लोड शेडिंग पर रेल गाॾी में लोड शेडिंग। सभु फनकार वेठा पोड़ी हिकिड़ी उन असांखे ॾाढो तंग आहे। वाह लॻे माण्हू कंहिंखे चए ॻाल्हि त ॿुधो, हेॾी गर्मी, नलको खोलियूं त पाणी कोसो, चांहि पियूं त गिलास कोसो, वञूं केॾां ज़ुल्म घोड़ाड़े, कंहिंखे चऊं। सभु फनकार यार मिठू हिनखे पोड़ीअ खे माफ़ कर, माठ कर। मुंहिंजो माठ कर, मुंहिंजी ससु या हुनखे माठ करां, अलाए केरु ऐं हुनखे मां कीअं माठ करां। पराई माई मोचड़ा मूंखे हणे माई भाई लॻे ॿुधण वारो कोन्हे। अचानक गाॾी बीह रही, अधु कलाक अचानक हिकिड़ो आवाज़ आहे, विंझणी बाबा विंझणी, विंझणी बाबा विंझणी। न को लोड शेडिंग जो इंतज़ारु, न को बिजली जो इंतज़ारु, जेतिरी ताक़त ओतिरी हवा, पंहिंजे हथ जी हवा। सुभान अल्लाह बाबा विंझणी विंझणी विंझणी। आयो विंझणी वारो, पोड़ीअ जे कननि ते आवाज़, विंझणी वारो हेॾे अचो। हा मां हुकुम। पुट इहे घणे ॾिनी अथई विंझणी? मां इहा 50 रुपए जी आहे। ऐं हीअ इहा 30 रुपए जी। ऐं हीअ नंढड़ी अमां इहा 5 रुपए जी आहे। 5 रुपया हिकिड़ी ॾिजांइ। माईअ गंदीअ मां 5 रुपए सिको कढी ॾिनई। विंझणियूं ॾे वियो हलियो। माई जा विंझणी हीअं करे त तीलो तीलो, रुगी डंडी हुन हथ में। ऐं खाइण में मिलावट, पाणी में मिलावट, दवा में मिलावट, खीर में मिलावट, विंझणी में मिलावट, रुगी डंडी। वाह लॻस वियो केॾां। मुंहिंजो मासी माठ बाबा गाॾी हले हवाला माठ कर वए। मुंहिंजो हाज़िर। ऐं वियो केॾां विंझणी वारो? गाॾी जे बीह रहे त हुन आवाज़ विंझणी विंझणी हुन हेॾे डोड़ंदो आयो। हुन सम्झो ॿी थी वठे आयो। अब हेॾां वाह लॻई कहिड़ी विंझणी ॾे, सभु तीलो तीलो, कखो कखो ॾामी रुगो डंडी हथ में। चई मां ॻाल्हि ॿुध, 50 रुपया वारी जेका विंझणी हुआ हीअं हाणे बीह, 30 रुपया वारी विंझणी हीअं हाणे बीह, 5 रुपया वारी विंझणी झले रुगो ॿू थुलो ॾुबो हीअं करे। हिकिड़ो पुलिस वारो उतां लंघियो त हिकिड़ा माण्हू हुनजे पोयां डोड़िया, हिकिड़ी चोर पिया, कुकुड़ खणी हिकिड़ो हीरोनी चोर भॻो। पुलिस वारे खे ॾिठो त बाबा झल। पुलिस वारो अॻियां हीरोनी, पोयां पुलिस वारो। वञी हीरोनी मुक़ाम में कुकुड़ लिकाए। पुलिस वारो हेॾा ॾिना त उहो हमरा वेठो, सुञातई कपिड़ा उहो, पर कुकुड़ हिते लिकाए वेठो। त हिन सम्झो दुआ थो करे। वरी पुलिस वारो चई जेको माण्हू दुआ घुरंदो त एॾा साह थोरी खणंदो। हीअं करे जहिड़ा कुकुड़ चोरी कई ॼण साईं आउं क़बर ते फातिहा थो पढ़ां। पुलिस वारो चयो हीअ त नंढड़े ॿार जी क़बर अची, मुंहिंजो पीउ नंढे हूंदे मरी वियो। हर माण्हू ख़ुशि हुजे। अल्लाह साईं करे असांजो मुल्क ख़ुशहाल हुजे। या रब्बुल आलमीन करे सदा ख़ुशि हुजे। मुल्क जो ख़ैर मुल्क नहीं सलाम ज़िक्र। असीं फनकार माण्हू, मोहबत जा सफ़ीर। नंढड़ा ॿार रोअंदा आहिनि। रोअण खिलण ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे। नंढड़ा ॿार रोअंदा, तमामु नंढड़ो ॿार। अॻे खीर माऊं पीआरींदियूं, अॼुकल्ह खीर जूं बोतलूं। अॻे खीर ॿारनि जा पाउडर, ॿारनि जा तेल, ॿारनि जूं सुतियूं, अॼुकल्ह ॿारनि जा शैम्पू पाउडर। अॻे ॿार रोअंदो मां आॾी अॼुकल्ह नाज़ुक ॿार
मथा भजबे रोंदो डंदल वॾो थियो हेठा ॾंद में अञा ॿार गरीब जो ॿार लोड शेडिंग गुरबत महंगाई गरीब पर नंढड़ो ॿार खिलंदो ॿिए ॿार खे ॾिसी जेको नथो खिले उन ॾिठई जेको खिले जेको ॾिसे परे ॿार अञा ॿार वॾो थियो बालक थियो तो खिल में सीधी वरी गुटके खाना वारा कॾहिं न खिलन छो वात वांदो ई कोन्हे का ॻाल्हि वणंदी पोइ खिलंदा कोन रुगो कंध पिया लोॾींदा जहिड़ो कुतो पाणी मां तरंदो अचे बसि कार पान खाइण वारो माण्हू कीअं खिले उहो त मुसीबत में का ॻाल्हि वणी चो खिल बि ना साहब ना साईं नियाज़ पंवर साईं खिल इंसान जे अंदरि ख़ुशी जा जरासींदी पैदा करे माण्हू ख़ुशि रहे ज़िंदगी ते को भरोसा न जेका तकलीफ़ मूंखे आहे मूंखे ख़बर पर अलाह त वॾो आहे न लोक खां लुड़क लिकाए मूं माण्हुनि खे खिलायो आहे शायदि कुदरत वारे मूंखे इन लाइ ठाहियो आहे पहिरीं हैदराबाद खां ठटे हलंदियूं गवर्नमेंट जूं बसूं 13 रुपया भाड़ो हूंदो एक्सप्रेस गाॾियूं उन मां बि चढ़ियसि बस हले पई कंडक्टर बाबा भाड़ो 13 रुपया भाड़ो त हिकिड़े माण्हू 5 रुपया ॾियनि चए बा छा जा 5 आउं साफ़ ई आहियां चए छा आहे आउं साफ़ ई आहियां चए साफ़ ई कमु कहिड़ो ख़बर न मांदो आहियां चए ख़बर इन खां बस जी तूं ख़बर छा पई न को फोटू ॾींदे भाड़ो त पुरे बाबा ना साफ़ ई आहियूं पासे में अदा भाड़ो उन 5 रुपया तूं छा जा 5 रुपया ऐं पुलिस वारो आहियां नौजवान हिकिड़ो वाह तूं भाड़ो उन 5 वाह तूं छा जो भाड़ो आई एम स्टूडेंट हा छा आहे आई एम स्टूडेंट उहो छा आहे शागिर्द आहियां मुंहिंजो पीउ खां वॾो अञा बि पढ़ी मूं वटि आहे 5 रुपया तूं छा जा 5 रुपया मुंहिंजो फनकार आहियां यार कयो हिकिड़ो पुलिस वारो हिकिड़ो साफ़ी हिकिड़ो शागिर्द हिकिड़ो फनकार पोयां हिकिड़ो 70 साल जो पोड़ो वेठो हुजे सॼो लुॾे पियो जो जनरेटर बस में रखियल फनकार उनखे ई चाचा भाड़ो त उन में 5 रुपया अधु भाड़ो चए भाउ तूं छा जो अधु भाड़ो थो ॾीं हिकिड़ो पुलिस वारो हिकिड़ो साफ़ी हिकिड़ो शागिर्द हिकिड़ो फनकार अची चईनी जो पीउ आहियां महिरबानी अल्लाह साईं मूंखे सदा ख़ुशि रखे सदा ई ख़ुशि वॾी महिरबानी